सूरह हज में रब पाक फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वयस्कुरुस्मल्लाहि फ़ी अय्यामिन मालूमात। तर्जुमो आहे अल्लाह जे नाले जो ज़िक्र कनि था ॼातल ॾींहंनि में। जमहूर उलमा वटि इहे ॾींहं ज़ुल्हज जा पहिरियां 10 ॾींहं आहिनि। हज़रत इब्न उमर इब्न अब्बास हसन अता मुजाहिद अबू हनीफ़ा शाफ़ई अहमद रहमहुमुल्लाह अल्लाह वटि इन्हनि ॾींहंनि खे अशरा ज़ुल्हज ऐं अशरा अवल बि सॾियो वेंदो आहे। इहे ॾींहं साल जे ख़ासि ॾिहाड़नि में शुमार थियनि था। इहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे वाइदे जी तकमील जा ॾींहं आहिनि। इहे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी तकमील जा ॾींहं आहिनि। इहे इबादत ऐं अल्लाह जे ज़िक्र करण जा ॾींहं आहिनि। तफ़सीर इब्न कसीर में आहे अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां जन 30 रातियुनि जो वाइदो कयो, उहे ज़ुल्क़द जूं हुयूं ऐं वरी 10 रातियूं जेके ॿियूं वधायूं चिल्लो पूरो कयो ज़ुल्हज जा ॾिहाड़ा हुया। ॿियनि रातियुनि ज़ुल्हज जे सां मुकमिल थियो। जॾहिं इहो चिल्लो पूरो थियो इब्न अब्बास मुजाहिद मसरूक़ जे मुताबिक़ यौम नहर वारे ॾींहुं हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम फरमायो। अल्लाह सां कलाम फरमायो इहो यौम नहर जो ॾिहाड़ो जेको मुस्लमाननि जे लाइ ईद उल अज़हा जो ॾिहाड़ो आहे।